अस्सलाम वालेकुम। जैसे कि प्यारे दोस्तों, ये बिल्कुल अल्लाह के वली है, ऐसे समझो जियारे वली है, एक दरवेश बुजुर्ग है। और ये मुल्लों के बारे में कुछ इनसे मैं कहना और पूछना चाहूँगा कि गुलाम मोहम्मद भाई, ये जेके मुल्लान जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? मुला चतो मुला मरी मां पितो सड़ी पेट में जानी वाणी अल्लाह तू टुबी हणी धूड़ में ओ मुलन लिखे मां फला मुताफी मां मुलन के मखलत पाए मुलन कयो मां ओ डिठे वाथे खून के खराब कयूं के पा ओ सुम ऐं सिकी लदे जी कान कयूं जुकाई की जा पो के मानू मां मेरी मोचारो महबूब जंदो गुलाम साईं, लतीफ़ सरकार मुल्लन के छो पिटियो आहे बाबा? सही यो पिटियो वियो आहे त मुले खे मद में खून करण कोन ॾींहं ॾुख लाए ॾातारनि में ॾींहं लाए ला लतीफ़ जी कचारीअ में कीअं हा वेंदा वॾेरा वाह खणी आऊं चवां छो कीअं तू न पेट भरे ठाऊ को थे तब मोते कीअं पो मोला चले कीअं ठहंदासीं ठाऊ लतीफ़ सरकार वरी मुल्लन के इहो चवां मुला मरई मां पितो फिसे पेट में, इहो थोरो वरी ॿुधा भए त बाबा। थोड़ा जोर डाले आके तो जोर ॾेईंदो ओई हाणे बेत थी वञे साईं। आज तो मुलन मखलूकात में मारियो संद मां मारियो आ कीअं कयई विया हलिया सदा वाट वठी वाह लुडा लाल लतीफ़ जा आज हुकुम कया जा यार रिकॉर्ड यार खुटा खेर खरीदार जा माशाअल्लाह मुले मजमा सिकी लदन जा सा पुछा कान कयूं पैगंबर। हाँ वाह सही बात। ॿियो बेत थी वञे सही, मुल्लन जे बारे में थी वञे। चतो मुले के अंधाई आंधेरी मुल्लन के ॾुखियो ॾींहुं ॾा मुल्लन के सब ॻाल्हि जी ख़बर आहे मुलो संदस मां मुल्लन खे ख़बर आहे सची कोन था कनि मुले जे ॾेखे जी मुले के ॾेखे ॾींहुं लॻंदो मुले लिखे पा मुले गुज़ारो कयो ग़रीबत जो मुले लिखे मिली मखलूकात में वरी सा न खयूं सा गुलाम मोहम्मद चे गा वाह गुलाम मोहम्मद तो गरीबन हाय गा वनी गरीबन मां मुल्लन मां छा निकतो मुले सदई इलाही बत कई त मौला अली जो जेको दीन हाओ उहो ख़राब आ दीन मुंहिंजो आ वाह वाह ऐं काबो मुंहिंजो आ मुंहिंजो ॾिठल आ मुंहिंजी मुस्लमानी आहे मुल्लन माना सची ॻाल्हि कोन था ॿुधाइनि। मुल्लन ते हिकिड़ो शहर लतीफ़ सरकार आख़िरी में मुल्लन खे छा चयो? जे तो आख़िरी सदम इश्क सां मुल्लन खे पंहिंजो भाउ मुल्लन खे भाउ की हा भाउ ताण विझी ॾे वजूद खे तुंहिंजो मथे थींदो आवरा ॾे थोरा राज़ी ताण ग़रीब जो न कर तो जी जी मूंखे आहे हक़ीक़त पूरो न खनी अरे न हा कंध में सूरा थोरो अदा शाइर ॿुधा साईं, निंड पिया कयो छा? निंड कोन तव्हांखे ज़ोर पिया ॾियूं तव्हां साईं, असांखे वरी निंड पिया ॿुधायो। हाणे एतिरो मूं वटि मुल्हनि जो फ़ैसिलो हुयो हाणे आख़िरी में सही लतीफ़ सरकार आख़िरी में दुआ कई अथनि, उहा कहिड़ी दुआ आहे? मुल्हनि खे मिलन खे जैसे कि प्यारे दोस्तों, ये दरवेश है तो इसको हम दवा भी दे रहे हैं क्योंकि इसको बहुत ही बुखार है, लेकिन मुल्लों के पीछे ऐसे भागता है जैसे कोई कूड़ा पाकी से भागता है। मुल्लों पे बहुत ये आग छाड़ता है, तो इसने काफ़ी हमें अच्छे अच्छे शायर बताए और ये बेचारा अभी पागल है लेकिन बातें बिल्कुल सच्ची करता है। तो आज वाली वीडियो आपको माशाल्लाह अच्छी लगी होगी, तो दोस्तों हमारे चैनल को, हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए और हो सके तो बेल आइकन को भी प्रेस कीजिएगा, तो अगले ऐसे समझो हमारी अच्छी अच्छी वीडियो आप तक बर वक्त पहुँच सके। तो ओके, सिंध सलामत, साथ सलामत।